ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। लाड़काणे खां जावेद पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ एसएसपी लाड़काणे मीर रोहल ख़ान खोसो हलंदड़ साल 2024 जी कारकर्दगी रिपोर्ट जारी करे छॾी आहे। गुज़िरियल साल खां हिन साल जी बहितरीन कारकर्दगी करार ॾिनी वई। उन ॾिस में लाड़काणे ज़िले अंदरि 297 पुलिस मुक़ाबलनि में 4 ॾोहारी ऐं 1 मुनशियात फ़रोश खे मारण जी दावा कई आहे। 77 ज़ख़्मी ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे ॾोहारियुनि जा 96 गैंग बर्स करे 266 ॾोहारी, 412 इश्तिहारी, 1149 आरोपोच जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वॾी मिक़दार में मुनशियात, वॾी तादाद में हथियार, गोलियूं, गाॾियूं, चोपायो माल, 51 लख रुपए खां वधीक रोक रक़म, सोना ज़ेवर, मोबाइल फ़ोनियूं हथ करे गिरफ़्तार जवाबदारनि मथां केस दाख़िल कया विया। रिपोर्ट पधरी जॾहिं त एसएसपी मीर रोहल ख़ान खोसो, एसपी हेडक्वार्टर हसीब जावेद मेमण ऐं डीएसपी हैदरी पारस बखराणी ऐं उन जी टीम ॾींहुं राति महिनत जे नतीजे में काफ़ी सालनि खां पोइ हिन साल अमन अमान जी सूरत काफ़ी बहितर रही आहे, जंहिं करे शहरियुनि वापारियुनि पारां एसएसपी मीर रोहल खोसो ते एतमाद जो इज़हार कंदे संदसि खे लाड़काणे में 3 सालनि ताईं बदिली न करण जो मुतालबो कयो आहे।